एक नई तहक़ीक़ इहो ॿुधाए थी त ख़ुशगवार अज़दवा जी ज़िंदगी गुज़ारण लाइ झेड़ो झटो बहस मुबाहिसो सुठियूं शयूं आहिनि, पर इन में ॿिन्हीअ जो रवैयो नरम ऐं मुहज़िबाणो हुजणु घुरिजे। बहस लाइ हसास मौज़ूअ ते न ॻाल्हाइजे त भलो आहे। मुहक़िक़नि जो चवणु आहे त हाणे इहे शायदियूं पकियूं थी वियूं आहिनि त उहे जोड़ा जेके हिक ॿिए सां बहस कंदा आहिनि उहे हिक ॿिए सां डिघो वक़्तु गुज़ारींदा आहिनि। तहक़ीक़ जा नतीजा फैमिली प्रोसेस में शाया थिया आहिनि। इहा रिसर्च 121 जोड़नि ते ॿधल हुई जेके पंहिंजी उमिरि जे 30 खां 70 ॾहाके में ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। इन्हनि जी अज़दवा जी ज़िंदगी ख़ुशगवार ऐं डिघो मुद्दो बरक़रार रही। हिक ॿिए जाइज़े में ॾिठो वियो त पाण में झेड़ो कंदड़ जोड़नि जी शादीशुदा ज़िंदगी उन्हनि जोड़नि खां 10 भेरा वधीक ख़ुशगवार हुई जेके पंहिंजे जज़्बनि ते पर्दो विझंदे बहस खां पासो कंदा आहिनि। अॻूणनि जाइज़नि मां ख़बर पवे थी त जेके जोड़ा हफ़्ते में हिकु भेरो अंदर जी बाहि कढी झेड़ो करे वठंदा आहिनि उहे कामयाब ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, पर इहो झेड़ो हल्के फुल्के अंदाज़ में हुजणु घुरिजे ऐं इन में हिक ॿिए ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ न हुजनि। ईअं न थिए जो पोइ थांव ठिकर भॼण शुरू थी वञनि। नॉक्सविल में टेनेसी यूनिवर्सिटी जी प्रोफेसर ऐं नई रिसर्च जी अॻुवाण एमी जो चवणु हो त ख़ुशबाश जोड़ा कंहिं मसइले खे हल करण जी ख़्वाहिश रखंदे हिक ॿिए सां बहस कंदा आहिनि ऐं इहे बहस लाइ जिन मौज़ूअनि जी चूंड कंदा आहिनि उन में बि साॻी ख़्वाहिश ज़ाहिर थींदी आहे। इन्हनि जोड़नि खे चयो वियो हो त हू पंहिंजे लाॻापन जे मुख़्तलिफ़ रुखनि खां मसइलनि जी दर्जाबंदी कनि। इहो ॾिठो वियो त बुज़ुर्ग जोड़नि में वेझड़ाईअ खे सभ खां वधीक अहमियत ॾिनी वई। इन खां पोइ वांदकाईअ जो वक़्तु, घरेलू कमकार, सिहत, राबतनि ऐं रक़म खे वधीक अहमियत ॾिनी वई। अज़दवा जी मसइलनि ते बहस कंदे इन्हनि माण्हुनि वाज़े हल ध्यानु ॾियण ते ॾिनो। मिसाल तौरु घरेलू कमकार ऐं वांदकाई या विंदुर जो वक़्तु कीअं गुज़ारिजे वारो मसइलो हू पाण में बहस करे हल कंदा हुआ। ही माण्हू इन्हनि शयुनि खे बहस लाइ न चूंडींदा हुआ जिन जो वटनि हल न हुजे। हू इहो सम्झंदा हुआ त संदन अज़दवा जी ज़िंदगी जी कामयाबी इन्हनि ॻाल्हियुनि खे हल करण में न आहे। प्रोफेसर चयो त कामयाब जोड़ा पंहिंजी जंग जी चूंड दानिशमंदी सां कंदा आहिनि ऐं कामयाबीअ सां उन्हनि मसइलनि खे अलॻि कंदा आहिनि जेके हल न आहिनि थी सघंदा ऐं उन ते बहस बि न आहिनि कंदा, उन्हनि खे ईअं ई छॾे ॾींदा आहिनि। शायदि इहो ई संदन डिघी ख़ुशगवार अज़दवा जी ज़िंदगीअ जो राज़ आहे।